जमपीर के हेडक्वार्टर ठटे सां मिलाईंदड़ अहम शहर आहे। हंधा हंधा उखड़ी तबाह थी विया आहिनि। केतिरनि ई सालनि खां रोड जी मरमत न थियण करे सफ़री सहूलियतूं न हुजण सबबि इलाइक़े वासी परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। कोहिस्तानी पट्टी जे क़दीमी शहर जमपीर जो ठटे ताईं रोड मुकमल तौरु हंधा हंधा उखड़ी वियो आहे। बरसातुनि में लुड़ी वियल पुलूं बि ज़ुबून हाली जो शिकार आहिनि। जमपीर खां ठटे ताईं रोड जो टेंडर त जारी कयो वियो, पर इहो फाइलनि ताईं महदूद थी वियो ऐं कमु न थी सघियो। जमपीर रोड जी बहाली लाइ एहतजाज बि थिया, पर को बि अमली कमु न थी सघियो। रोड ज़ुबून हाल हुजण सबबि इस्पताल ईंदड़ मरीज़नि ऐं मुसाफ़िरनि खे सख़्तु ॾुखियायूं पिणु पेश अची रहियूं आहिनि, पर लाॻापियल इंतिज़ामिया तोड़े चूंडियल नुमाइंदा अघूर निंड सुतल आहिनि। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त तक़रीबन कोई 25-30 सालनि खां त आउं बि ॾिसंदो पियो अचां। असांजो ॻोठ बि हिते आहे ऐं असांजे अॻियां बि 2-3 ॻोठ ॿिया बि आहिनि। जमपीर तमामु हिकिड़ो क़दीमी शहरु आहे, तमामु पुराणो शहरु आहे। उन सां गॾु इन आस-पास में तमामु घणा फैक्ट्रीज़ वग़ैरह ऐं परियां नूरियाबाद खे बि इहो लॻे थो, सुपर हाईवे खे बि इहो ई रोड लॻे थो जेको हीउ लिंक रोड आहे। ऐं हिन रोड ते हाणे हीअ 20 खां 25 किलोमीटर रोड आहे, पर हिन रोड जी अहिड़ी त ख़स्ता हालत आहे जो असांखे हुते पुॼंदे घटि में 1.5 खां 2 कलाक लॻी था वञनि। जेकॾहिं असांखे जमपीर वञिणो आहे त पोइ असां कोशिशि इहा कंदा आहियूं त हितां खां छॾे पोइ असां वरी हितां वञूं झिरक वञूं, झिरकनि खां फिरी वरी पोइ असां जमपीर वञूं। त इन हवाले सां असांखे तमामु घणी मुश्किलात थिए थी। असांजा जेके विच में ॻोठ आहिनि, इन खां अलावा कुझु पुलूं आहिनि रस्ते में जेके टुटल आहिनि। ऐं वॾी ॻाल्हि त हितां खां रेती जेका ठटे में अचे थी जमपीर जी, उहा बि इन रोड तां सप्लाई थिए थी। हितां तमामु घणियूं ट्रकूं मटनि थियूं, उन्हनि ट्रकनि खे बि तमामु घणी मुश्किलात पेश अचे थी। ऐं असांजी जेके ॿियूं मक़ामी हिते असांजूं आबादियूं आहिनि, असांजा तमामु घणा जेके ॻोठ आहिनि, उनजो जेकॾहिं को मरीज़ बीमार थिए थो, उन मरीज़ खे सिविल हॉस्पिटल पंहिंजो मकली ते पुॼाइण में घटि उन्हनि खे 1.5 खां 2 कलाक लॻनि था, जॾहिं त इहो 20 खां 25 मिंट जो पंधु आहे। इन करे आउं हुकुमराननि खे, बाला ऑफिसरनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे हीउ हिकिड़ो नंढो प्रोजेक्ट आहे, एॾो वॾो प्रोजेक्ट बि न आहे। इन खे जेकॾहिं रोड खे जल्दी ठाहियो वञे त असांजूं जेके मुश्किलातूं आहिनि उहे दूरि थींदियूं ऐं असांखे कुझु ज़िंदगी में आसानी मिलंदी। इन पासे इली प्रोजेक्ट वग़ैरह बि विंड पावर आहिनि, जमपीर शहर आहे, रेलवे स्टेशन आहे ऐं हज़ारे ॻोठ आहिनि, पर रोड ठहे कोन थो। गवर्नमेंट जेको आहे सुतल आहिनि नज़रनि में, ऐं असां आला ऑफिसरनि खे ऐं सिंध गवर्नमेंट खे अपील कंदासीं रोड जल्द में जल्द सां ठाराए ॾियनि। इहो इंतिज़ामी नाहेली आहे ऐं जेको सो हुकुमरान जेके MLA MP आहिनि, ॾिसो न सभिनी खां पहिरीं माण्हू पंहिंजो घरु ॾिसंदो उहो ई ठाहींदो आहे। तव्हां हिननि तक तव्हां 8-10 सालनि खां 20 सालनि खां MLA MP थियो अथव, तव्हांखे शायदि तव्हांखे ख़बर न आहे हिते 100 चकर आया हूंदा असां वटि 100 चकर। ऐं असांजी इहा ई डिमांड हूंदी आहे तक जे माण्हुनि जी त साईं असां तकलीफ़ुनि में आहियूं, असांजा बचा, असांजा जेके माहिरूं भेनरूं सभु इन रोड ते वञनि थियूं ऐं असां इंतिहाई तकलीफ़ में गुज़ारियूं पिया। ऐं तव्हांखे इहो अहसासु न आहे, असां 100 चकर चयो अथनि त चवनि था बाबा असांजी हले कोन थी, कीअं कोन थी हले। हुननि जा मैनेजमेंट जा सभु कमु थियनि था, हुननि जे जेके बि जाइज़ जेके ॿिया कम आहिनि उहे सभु थियनि था, बाक़ी जमपीर ठटे रोड लाइ हुननि वटि टाइम कोन्हे या शायदि उन्हनि जो नथी हले। तव्हां हुन में एहतिजाज करे सघो था हुननि सां। असां त इहो सम्झूं था त इन्हनि जी जेका असां हिकदमि दिलचस्पी आहे असांजे माण्हुनि सां। असां हिन सॼे खिते में तव्हां ॾिसो त हिकिड़ो ग्रीन बेल्ट थी वियो आहे। कोहिस्तान जेको आहे हिकिड़ो ग्रीन बेल्ट आहे, मल्टीनेशनल कंपनियुनि जो ॼार आहे ऐं हिते तमामु घणियूं ख़ुशहालियूं अची वियूं आहिनि। पर असांजे तक़रीबन हज़ारे माण्हुनि जी आबादी कोहिस्तान सॼे जी उहा हितां गुज़र सफ़र आहे, पर हिन असांजे माण्हुनि लाइ को बि हिननि खे दर्द कोन्हे, अहसासु कोन्हे। ऐं असां हिननि खे जेको सो चऊं था त असांजे माण्हुनि लाइ जेको सो इहो रोड ठाहियो। तव्हां ॾिस काफ़ी ॿाहिरनि खे दर्द आहे, असांजो अहसासु आहे, तव्हां हिते पहुता चूंडियल नुमाइंदनि खे माना इहा तकलीफ़ न आहे, हिते थिए कोन थी, असांजो अहसासु कोन्हे। ऐं हिते मुसलसिल जदोजहद हलंदियूं रहंदियूं आहिनि ऐं असां बिल्कुलु हिन ते जदोजहद बि कई आहे, पर हिननि ते का बि जूं कोन थी। ऐं 25 सालनि खां ॾिसो खंडरात जो ॾेख ॾेई रहियो आहे, जमपीर ठटो रोड जेको आहे इहो खंडरात ॾेई रहियो, पर हिननि जे कन ते का जूं कोन थी सरे। हाणे असां इहो सोचियो आहे त भाई हिननि ते का मुनज़िम जदोजहद हलाइजे ऐं उहा हेडक्वार्टर ते जदोजहद हूंदी ऐं इनशाअल्लाह जल्दी
सभिनी दोस्तनि सां गॾिजी सियासी समाजी तंज़ीमनि सां गॾिजी इन लाइ भरपूर जदोजहद हलाईंदासीं ऐं कोहिस्तान जे माण्हुनि जो जेको दर्द आहे इन लाइ जदोजहद कंदासीं। जेको गुज़िरियल कई सालनि खां वठी बुरी तरह सां टुटी चुको आहे, हंधा टुटी चुको आहे ऐं गुज़िरियल साल जेके बरसातियूं थियूं उन्हनि में त हलण जे क़ाबिल रोड न आहे रहियो। काफ़ी साल गुज़री चुका आहिनि, हिन रोड जी का बि मरम्मत न आहे थी। हिते जा जेके बि चूंडियल नुमाइंदा आहिनि असां बार बार उन्हनि खे अपीलूं कयूं आहिनि त ख़ुदा कुझु जंपीर जे आवाम ते तव्हां रहम कयो ऐं हिन रोड जो कमु करायो जो हलण जे लाइ क़ाबिल थिए, पर उन्हनि जो को बि ध्यानु न आहे। हिते शायदि माण्हू नथा रहनि उन्हनि जे हिसाब सां, तॾहिं हू नथा कमु कराइनि। रोड जी बुरी हालत आहे हिन वक़्तु। रोड बिल्कुलु तव्हां ॾिसो त हलण जे त क़ाबिल न आहे। काफ़ी तकलीफ़ थिए थी हिते, ख़ासि तौर ते जंपीर वासियुनि खे। असांजो हेडक्वार्टर ठटो आहे, डिस्ट्रिक्ट ठटो आहे मेन। माण्हुनि जा कमकार ऑफिसनि जा आहिनि या काफ़ी माण्हू नौकिरियुनि वारा आहिनि, उन्हनि जे अचु वञ जो इहो ई वाहिद हिकिड़ो रस्तो आहे। काफ़ी तकलीफ़ थिए थी उन्हनि खे, पर हिते जा चूंडियल नुमाइंदा उन्हनि खे को बि पर्सनल इंट्रस्ट न आहे, हुननि जी का बि हिन में दिलचस्पी न आहे जो हू हिन जो कमु ॿीहर कराइनि, हिन जी मरम्मत कराइनि, हलण जे क़ाबिल रहनि। ऐं वॾी ॻाल्हि त हिते असां अचु वञ में वॾो मसइलो इहो थिए थो त जेके हितां खां मसइलनि मरीज़ को असां खणी करे ठटे बि पहुचूं था त हीउ मिंटनि जो रस्तो आहे। 40 किलोमीटर को वॾो सफ़र न आहे, पर उहो असांखे कलाकनि में तय करिणो पए थो। उहो मरीज़ जेको असांखे गाॾीअ में, सुज़ुकी में, हाईरूफ में, कार में खणी करे पहुचूं था, कलाक लॻनि था उनखे, उहो रस्ते में वीचारा तड़पी करे मरनि था, पर हुननि खे को अहसासु ई न आहे, हुननि जी का दिलचस्पी हिन में न आहे। अदम दिलचस्पी जे करे असां जेके जंपीर वासी आहियूं ईअं सम्झो लावारिस बणियल आहियूं, को वाली वारिस न आहे हिते जो। काफ़ी दफ़ा हुननि जे अॻियां असां अपीलूं कयूं आहिनि, मुतालबा कया आहिनि, उन्हनि खे काफ़ी धरणा एहतजाज बि असां रिकॉर्ड कराया आहिनि, पर उन्हनि जे कननि ते जुअम नथी सुरे जो हू कुझु इंट्रस्ट वठी हिन रोड जो ॿीहर कमु कराइनि। हिकिड़ो त हिन जे चूंडियल नुमाइंदनि खे ॾिसणु घुरिजे, ठीकु आहे, जेके असांजे हिते डिस्ट्रिक्ट ठठे ऐं तहलके जंपीर जा आहिनि, इन्हनि खे ॾिसणु खपे त असांखे पुकारणु खपे या उन्हनि खे सुंद सिकेट में वञी, सुंद सिमली में वञी को आवाज़ उथारणु खपे। असांजे डिस्ट्रिक्ट ठठे में साईं इजाज़ शाह हो जेको हींअर इंतकाल करे वियो, उनखे तक़रीबन ही 10 साल त पोइते रखियो वियो जो हुन ध्यानु न ॾिनो, न तवजो कयो। पर हिन टाइम जेके असां चऊं था त जेके 15 साल असांजे पीपल्स पार्टी जा बि गुज़रिया आहिनि, पोयां काफ लीग जा बि गुज़रिया आहिनि, नून लीग जा बि गुज़रिया आहिनि, इन्हनि में जिन्हनि बि वोट वरिता आहिनि, ऐं चवां थो त उन्हनि खे अलाह ताला अखियूं कोन ॾिनियूं आहिनि। जेकर अखियूं ख़ुदा उन्हनि खे ॾे हा त लाज़मी इहो सोचीनि हा त हिते ग़रीब मिसकीन माण्हू जेके हींअर बि ॾिसो मुंहिंजे गाॾीअ में नंढड़ा ॿार बीमार थी सघे, शहर विया हुजनि या का मुंहिंजी मजबूरी हुजे ऐं उन्हनि खे न सवारी थी आहे, पोइ वरी पोयां आऊं पियो खणियो अचां। हाणे इहो हिननि जी हालात आहे चूंडियल नुमाइंदनि जी। उन्हनि खे असां चऊं था ख़ुदा अपील था कयूं, जेकर अलाह ताला खे नज़र ॾिनियूं, अखियूं ॾिनियूं त तव्हां सुन सिकेट वञो, सुंद सिबे में वञो ऐं साईं मुराद शाह खे अपील कयो त महिरबानी करे हिन जो जेको फंड ॾे या हिन जो को लेटर नोटिस कढे ऐं हिन ते को रहम करियो। जेके किंजर झील जे आसे पासे रहनि था, जंपीर जा माण्हू रहनि था, जेके जंपीर खां ठठे ताईं 3 कलाक जो सफ़र करे पुॼनि था, जेको अधु कलाक जो सफ़र आहे। इलाइक़े वासियुनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त बिना देरि रोड जी मरम्मत करे खेनि ॾुखियाईनि खां बचायो वञे।